सांगड़ खां ख़बर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ एसएसपी सांगड़ टडो आंदब पहुची जांच में अगभराई जो जाइज़ो वरितो। मातहत ऑफिसरनि खे समूरा वसीला क़तब आणे केस हल करण जा हुकुम। टंडो आदम में गुज़िरियल ॾींहुं नामालूम हथियार बंदनि हथां क़तल थियल मोहम्मद अफ़ज़ल लुंड जे क़तल केस में पेशो रफ़ जो जाइज़ो वठण एसएसपी कैप्टन आर सदाम हुसैन टंडो आदम पहुतो। एसएसपी डीएसपी एसएचओ ऐं जांच ऑफिसरनि सां मुलाक़ात कई। एसएसपी मातहत ऑफिसरनि खे हिदायत कई त अफ़ज़ल लुंड केस खे जल्द खां जल्द हल कयो वञे ऐं कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ समूरा वसीला क़तब आंदा वञनि। उन खां पोइ हुन सिटी पुलिस स्टेशन, तालका पुलिस स्टेशन ऐं मददगार 15 सेंटर जो दौरो कयो। सेफ सिटी प्रोजेक्ट तहत शहर में लॻल सिक्योरिटी कैमराउनि जो मुआइनो कयो। अमलदारनि सां मुलाक़ात कई ऐं शहरनि जा मसइला ॿुधी बरवक़्त हल करण जा हुकुम जारी कया। पुलिस शहीदनि जे यादगार ते हाज़िरी भरे गुल चाढ़िया ऐं शहीदनि जे दर्जात जे बुलंदीअ लाइ दुआ कई। जी सर, कल जेको वाक़ियो थियो हीअ त आहे को पेशरफ़ थी विया छा? जीअं त कल्ह नाख़ुशगवार वाक़ियो पेश आयो आहे असांजे टंडो आदम सिटी में। हुन में असां जेका ऑन द स्पॉट जेकी पुलिस कार्रवाई उहा करे चुका आहियूं। फर्दर हुन ते टेक्निकल बेसिस ते कमु हले पियो ऐं उन्हनि ते असां CCTV फुटेज बि कलेक्ट कयूं आहिनि। बेसिकली अफ़ज़ल जेको आहे उहो बैंक में कमु करे पियो। उन्हनि खे फ़ोन करे घुरायो वियो। उन जॻह ते त असां कस्टमर आहियूं ऐं असां सां मुलाक़ात कयो ऐं उहे जीअं आया आहिनि उते उन्हनि खे क़तल कयो आहे, उन्हनि खे टारगेट कई आहे। मज़ीद असां इन शइ पेशरफ़्त कयूं था ऐं इंशाअल्लाह असां जल्दी हुन ताईं पहुचूं। शहर में जेको वाक़ियो थी वियो मोटरसाइकिल पूरो मोबाइल मनशात जेका सर आम जाम है आंकड़ा पर्ची जो आहे जेको आहे शागिर्द हिन करे जेको रांदि रही पोइ बि स्कूल वञनि पिया। स्कूल बरसाति करे कुझु अॾा काइम थिया आहिनि हुन जे ख़िलाफ़ बिल्कुलु हिननि ते इंशाअल्लाह तव्हांखे क्रैक डाउन नज़र ईंदो ऐं तव्हां ॾिसंदव पुलिस असांजी एक्टिव आहे। असांजी स्नैप चेकिंग बि हले पई ऐं इंशाअल्लाह जल्द जेके बि मोटरसाइकिल वियल आहिनि ऐं इहे वापसि रिकवर बि थींदियूं ऐं मंशात ते मुंहिंजी क्लियर डायरेक्शन्स आहिनि मुंहिंजी पूरी टीम खे। इंशाअल्लाह तव्हां